ॾिसो चवण जो मक़सदु इहो आहे त रोज़ी करणु हर कंहिंजो हक़ु आहे। हर को पंहिंजो रिज़्क़ खाईंदो, ठीकु आहे। हर कंहिंजी अलाह साईं रोज़ी लिखी आहे, ठीकु आहे। जेतिरी लिखियलु आहे ओतिरी हुनखे मिलंदी। तव्हां जेका एतिजाज जेको कयो आहे इहो तव्हां पठाण जे हक़ में एतिजाज कयो, छो जो हू ईंदड़ वेंदड़ ॿराड़ी वारा जेके हुआ कुझु माण्हू जिन्हनि खे उन रस्ते सां ईंदड़ वेंदड़ खे ख़बर हुई त भई हिते को पठाण बि वेठो आहे ऐं जेको सो सस्ता कपिड़ा ॾिए थो, या उन्हनि जे सिर्फ़ु ईअं सम्झी इहा हुई त भई कट पीस वारो आहे, कट पीस वारा कपिड़ा ॾिए थो पठाण, ठीकु आहे। त तव्हां जेको एतिजाज रिकॉर्ड कराए ऐं जेको सो सॼी आवाम खे, सॼे दादू खे तव्हां जेको सो आगाही ॾेई छॾी आहे त हिते को पठाण आहे जेको मार्केट खां घटि रेट में कपिड़ा ॾिए थो ऐं सस्ता कपिड़ा ॾिए थो। ऐं जेको सो हाणे तव्हां हुनजी जेका सेल आहे न, पहिरियां हुनजी सेल हुई 2%, हाणे तव्हां हुनजी सेल करे छॾी आहे 60%। सो इन में ग़लती तव्हांजी आहे। ऐं ॿी ॻाल्हि, जेको सस्ता कपिड़ा खपण जो जेको हुनजो आहे सिस्टम, उहो मां तव्हांखे थोरो एक्सप्लेन कंदुसि। इन जो मतिलबु ॾिसो, दुकानदार आहे को शाही बाज़ार में दुकानदार आहे, को हुनजी कंहिंजी 30,000 मसवाड़ आहे, कंहिंजी 50,000 आहे, कंहिंजी 60, कंहिंजी 70, ठीकु आहे। हू छॾनि नथा, छो जो सीज़न में डबल ट्रिपल कमाईंदा आहिनि, या एतिरो सीज़न में कमाईंदा आहिनि जो सॼो साल वेही खाईंदा बि आहिनि, मसवाड़ूं बि ॾींदा आहिनि। हीअ जेको पठाण आहे हिन जी का एतिरी का कोन्हे को मसवाड़, कोन्हे को। हीअ सिर्फ़ु सीज़न, ईद जे सीज़न जीअं माण्हू कमाइण वेंदो आहे, अंबनि जी सीज़न लॻंदी आहे त कुझु माण्हू चवंदा आहिनि यार अंब खपायूं, ऐं जेको सो कुझु सीज़न आहे कुझु कढे वठूं, कुझु कमाए वठूं। सो हीअ पठाण बि ईअं आयो आहे, न हिन ते को वॾो बिजली जो बिल आहे, न हिन ते को जेको सो को वॾो रेंट आहे। हीअ हिकिड़े साइड में, हिकिड़े शहर में हिकिड़े साइड ते वेठो आहे थियो, ठीकु आहे। ऐं हिन दुकानु वरितो हूंदो वधि में वधि महीने लाइ या 2 महीननि लाइ। खणी हुन मसवाड़ 50,000 ॾिनी हुजे, हुन दुकान जी मसवाड़ 15,000 हुजे, हुन 50,000 ॾिनी। पर जेको सो तव्हां जेको वापारी आहिनि जिन एतिजाज कयो कुझु छोकिरनि भई स्टार्ट में पहिरें ॾींहुं ॿिए ॾींहुं उन्हनि इहा ई ग़लती कई, जेको सो एतिजाज करे सॼी आवाम खे जेको हिननि आगाही ॾेई छॾी त दुकानदार ताजिर जेके आहिनि 2-3 ते खपाईंदा आहिनि ऐं पठाण जेको सस्ता थो खपाए। पहिरियां पठाण वटि ग्राहकी घटि हुई, छो जो सिर्फ़ु ईंदड़ वेंदड़ माण्हू हुतां वठनि पिया, ॿाराड़ी जा कट पीस सम्झी उहे वठनि पिया। हाणे तव्हां ॿुधाए करे भई साॻियो कपिड़ो हीउ हेतिरे में थो खपाए, इहो ॿुधाए करे जेको आहे न तव्हां पंहिंजे पेर ते कुहाड़ी हणी छॾी आहे। ऐं सॼी आवाम हाणे तव्हांखे माना सम्झी वई आहे त तव्हां जेको सो छा कयो था, कहिड़े रेट में ॾियो था, छा कयो था। सो हिन महीने लाइ, हिन ईद लाइ त बसि तव्हां विसारे छॾियो, अलाह ख़ैर करे। मां आवाम खे पिरगोश जेको सो अपील कंदुमि त इन पठाण खां वञी कपिड़ा वठो, ठीकु आहे। ऐं जीअं भली दुकानदार ताजिर हिन दफ़े हिननि खे ख़बर पए त भई घणे वीह 100 आहे।